तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन का मुल्क में आम चूंडुनि जी तारीख़ जो जल्द ऐलान करण जो मुतालबो करे छॾियो आहे। अहम ख़बर है अवां शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी द्वारा मुल्क जी मुआशी सूरत हाल ते गणती जो इज़हार किया वियो आहे। पीपीजेसी गॾिजारी खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इलेक्शन के हवाले से अञा ताईं पंहिंजी हिकमत अमली न जोड़ी आहे। चूंडुनि जी तारीख़ ईंदी त पोइ हिकमत अमली खां आगाह कंदासीं। अहम ख़बर है अवां शेयर कंदासीं। कंहिंखे बि ग़लतफ़हमी न हुअणु घुरिजे त पीपल्स पार्टी पाण खे हिकु सूबे ताईं महदूद करे छॾियो आहे। जनरल पातशाह ऐं इफ्तिखार चौधरी साज़िश करे 2013 में पीपी खे पंजाब मां कढियो। 2018 में जनरल फैज़ ऐं साकिब निसार जो गठजोड़ बि सभिनी जे साम्हूं आहे। लेवल प्लेइंग फील्ड के हवाले सां सीईसी पंहिंजो मौक़िफ़ आसिफ अली ज़रदारी जे साम्हूं रखियो। पंजाब जे वोट मुतासिर इलाइक़नि खे आफ़त सटियल करार ॾिनो वञे।